नाज़रीन, इलेक्शन 2024 के हवाले से जैकबाबाद में तमाम पार्टीज़ कमरबस्ता थी चुकियूं आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी, JUI, जमात इस्लामी, तहरीक लब्बैक पाकिस्तान और उनके अलावा कुछ आज़ाद उम्मीदवार भी NA और PS से कॉम्पीट करे रहा आहिनि। हिन वक्त मूसा गड जमात इस्लामी जो PS जो उम्मीदवार दीदार अली लाशारी मौजूद है। साईं जन को इलेक्शन के हवाले से कुछ सवाल जवाब कंदासीं। असां उते ई मोहतरम DRO साहब जी मीटिंग में ही सब खां पहिरियां मायूं थी भी करे यही ॻाल्हि कई त साईं तव्हां पंहिंजो वॉइस ॿुधायो, असां बि कंध लोॾे करे जेको आहे सो हा कईसीं। जिन खे अचणु घुरिबो हुयो, जिन खे वॉइस अव्हां जो ॿुधाइणु घुरिबो हुयो, उन्हनि अव्हां जी इन मीटिंग खे का बि अहमियत न ॾिनी ऐं उहे आया ई कोन्हनि के। इन ते ख़ुदि SSP साहब बि जेके आहिनि से ॾाढा दिली लिहाज़ सां हिकिड़ा सख़्तु कलिमात चया त असांजो हिते वेहण जो कहिड़ो फ़ाइदो। जन माण्हुनि जेको आहे सो असांजी इन कोड ऑफ कंडक्ट जी मीटिंग खे बि का अहमियत नथा ॾियनि पिया। सो कोड ऑफ कंडक्ट जी बुनियादी तौर ते मीटिंग जो नुक़्तो इहो हुयो त हीअ जेका रैलियूं निकिरनि थियूं पियूं ऐं जेके असले जी जेका नुमाइश थिए थी पई इहा न थियणु घुरिजे, त पोइ मां उहा ई उन्हनि जी आॾो ॻाल्हि रखी त मां साईं असां जन खे तव्हां घुराए करे ॿुधायो था पिया, असां वटि त गुलेल बि न आहे। जन वटि पंहिंजो जेकी नुमाइश कनि था पिया उहे अव्हां जी मीटिंग में आया ई कोन्हनि के। बहरहाल इहा हिकिड़ी नवश्ता दीवार हुई जेका DRO साहब पंहिंजी अखियुनि सां ॾिठी। असीं सम्झूं था त मोहतरम डिप्टी कमिश्नर साहब हिन महिल ताईं जेके बि उनजा इक़दामात लॻनि था पिया उहे पंहिंजो न्यूट्रल आहिनि ऐं फेयर एंड फ्री जी तरफ़ असांखे काफ़ी इम्कानात आहिनि त मोहतरम डिप्टी कमिश्नर साहब जे बज़ाहिर जेके बि उनजा इक़दामात आहिनि उनमें ही लॻे पियो त हू ज़िले खे पुरअमन तौर ते इंतख़ाबात करणु चाहे थो। असां जो त मक़सद ई ख़िदमत आहे। जमात इस्लामी खे KPK में मौक़ो मिलियो, जमात इस्लामी खे कराची जे अंदरि मौक़ो मिलियो, जमात इस्लामी उते ख़िदमतनि जा मिसाल क़ाइमु कया। असांजो हिकिड़ो ई मेयर हुयो नेमतुल्ला ख़ान साहब कराची जे अंदरि, अॼु बि उन जी जेका आहिनि ख़िदमतनि जा कराची वारा मिसाल ॾींदा आहिनि। असांजो अमीर मोहतरम सिराजुल हक़ साहब 2 चक्कर KPK जो वज़ीर ख़ज़ाना रहियो, लेकिन उनखां बाद जॾहिं हू लथो त अॼु बि हू दरविशी वारी ज़िंदगी गुज़ारे थो पियो। असांजो चवणु हीअ आहे त हिन निज़ाम जी ख़राबी जी जेका बुनियादी वजह आहे उहा करप्शन आहे ऐं नाइंसाफ़ी आहे ऐं पंहिंजो बददियानती आहे। जमात इस्लामी करप्शन, नाइंसाफ़ी ऐं बददियानती जो ख़ात्मो आणणु चाहे थी पई। जेकॾहिं करप्शन ते ज़ाब्तो अची वियो त ख़ुदि ब ख़ुदि जेके तरक़ियाती कमनि जे नाले सां जेके पैसा अरबें रुपया अचनि था पिया उहे जेकॾहिं शहर ते दयानतदारी सां लॻाया वञनि त शहर असांजो पेरिस बिल्कुलु बणिजी सघे थो पियो। तव्हां ॾिसो त जेकॾहिं शिकारपुर शहर में इहे ई इन्हनि ई दोस्तनि जी पार्टी सां तालुक़ु रखंदड़ माण्हुनि टफ टाइल लॻाई, अॼु पूरे शहर में उहा टफ टाइल जेका आहे 7 सालनि खां बाद बि मौजूदु आहे ऐं हमवार आहे। ऐं हिननि भोतारनि जेका टफ टाइल जैकाबाद में लॻाई आहे उतां माण्हुनि जो गुज़रण ई जेको आहे सो महाल आहे। उन्हनि जी जेका उन्हनि त पंहिंजूं फैक्ट्रियूं लॻाए छॾियूं टफ टाइल जूं बि। सो हिते सूरत हाल इहा आहे जो हिननि जी जेका करप्शन आहे उन जे वजह सां ई जेके तरक़ियाती कमनि जे नाले सां पैसा अचनि था पिया उहे बग़ैर कंहिं कमु कराए जेके आहिनि उहे पंहिंजो मुतलिका डिपार्टमेंट जी अफ़सरान जी मिली भगत सां निकिरी वञनि था पिया ऐं नतीजतन शहर में को कमु नथो थिए पियो। असांजो विजन इहा आहे त आउं हिकु मुतवसत तबिके सां तालुक़ु रखंदड़ उम्मीदवार आहियां। मूंखे ख़बर आहे त गली मोहल्लनि जा कहिड़ा जेके आहिनि से मसाइल आहिनि। असां पहिरीं जेको आहे सो तरजीह इहा हूंदी त करप्शन जो ख़ात्मो अचे ऐं हिकु दयानतदारी सां ई जेका आहे पंहिंजे शहर जी ख़िदमत कजे। जमात इस्लामी बरसाति जी इन तबाहकारियुनि जे दौरान बि जेको कुझु असांखे रिलीफ जो कमु थी सघे पियो, जॾहिं रोडनि ते वेठल ई बेयारो मददगार असांजा मारूअड़ा हुआ, असां ई अॻिते वधी करे टेंट सिटीज़ क़ाइमु कयासीं, माण्हुनि खे रेस्क्यू कयोसीं, माण्हुनि खे जेको आहे सो पकाया जेको आहे सो खानो तयारु थियल खाधो उहो जेको आहे सो प्रोवाइड कयोसीं, दीगर ज़रूरियात ज़िंदगी माण्हुनि खे ॾिनीसीं। उन वक़्तु असांजा ई नाम निहाद नुमाइंदा कराची ऐं इस्लामाबाद भॼी विया हुआ। उन वक़्तु उन्हनि खे जैकाबाद जे माण्हुनि जो को बि ख़्यालु न हुयो। असां ई जेके मुतवसत तबिके जी नुमाइंदगी कयूं था पिया, असां ई पंहिंजे मारूड़नि सां जेको आहे सो गॾु रहियासीं। जैकाबाद जा जेके बि इशूज़ थींदा आहिनि, पाणी जो मसइलो आहे, बिजली जो मसइलो आहे, गैस जी लोड शेडिंग आहे, महांगाई जो मसइलो आहे, रोडनि ऐं रस्तनि ते जेको आहे सफ़ाई ऐं सुथराई जो मसइलो आहे, हमेशह असां ई प्रेस कलम जे आॾो जेको आहे सो एहतिजाज बि कंदा रहिया आहियूं ऐं इन्हनि नाम निहाद नुमाइंदनि खे पंहिंजी जेका आहे सो ज़िमेदारियूं बि यादि कराईंदा रहिया आहियूं। जमात इस्लामी जहिड़ी माण्हुनि जे मथां एतमाद करे उन्हनि खे अॻिते आणींदी त यकीन ॼाणियो तव्हांजे जैकाबाद जेको आहे सो बहितर थी सघे थो पियो। मुंहिंजे मदे मुक़ाबिल हिकिड़ो ठेकेदार आहे, हिकिड़ो अनपढ़ ज़मींदार आहे ऐं जमात इस्लामी उन्हनि जे मुक़ाबिले में बि आयो हिकिड़ो ग़रीब दीनदार आहे
जंहिंजो नालो दीदार आहे। जेकॾहिं अवाम असांजे निशान तराज़ू खे वोट कंदी त इनशाअल्लाह तराज़ू अदल जो निशान आहे, तराज़ू इज़त ऐं वक़ार जो निशान आहे। तराज़ू जी कामयाबी दरअसल ग़रीब आवाम जी कामयाबी आहे। त जेसि ताईं हवा जे रुख खे तब्दील न कंदो, तमाशबीन वारे अंदाज़ खां ॿाहिरि न निकिरंदो, वॾे वॾे लैंड क्रूज़र माफ़िया जे इन चकर खां ॿाहिरि न निकिरंदो, तेसि ताईं का हक़ीक़ी तब्दीली न ईंदी। हक़ीक़ी तब्दीली ऐं शहर जी ऐं मुल्क जी तरक़ी हिकु विज़न रखण वारा माण्हू, नेक ऐं दयानतदार माण्हू, जिन जो मतमय नज़र जेको आहे उहो करप्शन न बल्कि ख़िदमत हुजे। इन्हनि जी एतिरो कुझु करप्शन करे चुका आहिनि ऐं अॼु करोड़ों रुपया वरी जेके इन से लॻाइनि था पिया, इन्हनि जो मक़सदु जेको आहे हीउ इलेक्शन इन्वेस्ट आहे ऐं हीउ इन्वेस्ट कनि था पिया ताकी करोड़ों रुपया लॻाए करे वरी अर्बन जी सूरत में वठूं। जेकबाद जी आवाम खे सोचणु घुरिजे त हिन लैंड क्रूज़र माफ़िया जे चकर खां ॿाहिरि निकिरी करे पाण जहिड़े ई हिकिड़े ग़रीब भाउ जेको तव्हांजे तबिके सां तालुक़ु रखे थो पियो, छो त इन्हनि माण्हुनि जी क्लास हिकु आहे ऐं असांजे ग़रीब माण्हुनि जी असांजी क्लास ॿी आहे। इन्हनि जे ऐं असांजे दरमियान में हिकु ज़मीन ऐं आसमान जो फ़र्क़ु आहे। त पोइ अचो त हिन 8 फरवरी ते कंहिं जिए ऐं भले भले जे नारनि जी रोह में वही वञण जे बजाए दयानतदार माण्हुनि खे वोट कयूं, जंहिंजो इंतिखाबी निशान तराज़ू आहे। तराज़ू जी कामयाबी जेकबाद जे आवाम जी जेको आहे इज़त ऐं वक़ार जो उहिञाण हूंदी इंशाअल्लाह। जी नाज़रीन, जमायत इस्लामी जे PS1 जो उम्मीदवार दीदार अली जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हाणे वधीक ॾिसूं था त 8 फरवरी ते PS ते ऐं NA ते केरु खटे थो। कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मंगरियो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।